घोटकी सिंध जे तारीख़ी माग माथेलो मोमल जी माड़ी में भिटाई हाउस ते सिंधी अदबी संगत शाख माथेलो मोमल जी माड़ी पारां सिंधी ॿोली जे नामियारे अदीब शाइर कॉलम निगार ऐं बरख सहाफ़ी सैयद अमीर बुखारी जी 83 सालगिरह तक़रीब घोटकी जे सीनियर सहाफ़ी साईं ॾिनो अब्बासी जी सदारत में कोठाई हुई, जंहिंमें सैयद अमीर बुखारी जी 83 सालगिरह जो केक साईं ॾिनो अब्बासी सिंधी अदबी संगत शाख माथेलो मोमल जी माड़ी जी सेक्रेटरी अब्दुल हई भुट्टो, अली हसन मंगी, यूनिस भुट्टो, सहाफ़ी मीर मोहम्मद सूमर, समाज सुधारक सिराज भुट्टो, उस्ताद सिकंदर आज़म ककड़ो, मोहम्मद अली कलादी, साजन मेहर, मोहम्मद यूसुफ भुट्टो, मोहम्मद रज़ा सुमरो, अताउल्ला कलादी ऐं गुलन जहिड़े बालक गजी करे काटियो। इन मौक़े ते साईं ॾिनो अब्बासी अब्दुल हई भुट्टो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सैयद अमीर बुखारी बेबाक अदीब शाइर कॉलम निगार सां गॾु मज़ाहमती सहाफ़ी आहे, जंहिंजो सिंधी अदब ऐं सहाफ़ती दुनिया में कयल ख़िदमतुनि खे कॾहिं विसारे नथो सघिजे। हिन पंहिंजी ख़ूबसूरत कालमनि ज़रिए देश जे माण्हुनि खे सुजाॻ कयो। इन्ही कालमनि में हक़ ऐं सच लिखंदे हमेशह लाइ अमर थी वियो। हुन वधीक चयो त सैयद अमीर बुखारी जी शाइरी में अमन, मोहब्बत ऐं भाईचारे, इंसानियत, सूफ़ी अज़म ऐं तसव्वुफ़ जी वाट ॾेखारियल आहे। इन पंहिंजी ज़िंदगीअ में ज़ुल्म ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ उथारे हिकु सचे सहाफ़ी हुजण जो सबूत ॾिनो। तक़रीब में शामिल रातदड़ीन सक़ाफ़त खाते सिंध खां घुर कंदे मुतालबो कयो त सैयद अमीर बुखारी जा अणछपियल किताब फ़ौरी तौर ते छपाया वञनि। आख़िर में सैयद अमीर बुखारी जी मज़ार ते वञी गुलनि जी चादर चाढ़े उनखे इसाले सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।